मिठियाणी वासी मुख्तियार कार एजाज चांडियो कत्ल केस जा जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ मिठियाणी में शहरनि सियासी समाजी धुरनि ऐं दुकानदार एसोसिएशन पारां रैली कढी मेन चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शौकत अली मूजिबि उन मौक़े ते अॻवाननि चयो त शहीद मुख्तियार कार एजाज अली चांडियो जे कातिलनि ऐं साथारियुनि खे एफआईआर में शामिल करे खेनि गिरफ़्तार करण सां गॾु केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। संदन वधीक चवण हो त सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं रियासत जे रिट खे चैलेंज कंदड़ कब्ज़ा माफ़िया खे गिरफ़्तार नथी करे, जेका शहीद जे खून सां नाइंसाफ़ी आहे। लाड़काने में पीटीसीएल जे रिटायर्ड पेंशनर मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिबि उन मौक़े ते अॻवाननि अयाज़ हुसैन जाफ़री, लियाकत अली, अहमद अली, अब्दुल वहाब अब्बासी ऐं ॿियनि चयो त सुप्रीम कोर्ट जे 12 जून 2015 वारे फ़ैसिले ते अमल थी न सघियो ऐं नई पेंशनरनि खे मुकमल रक़म अदा कई वई आहे। हुननि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, मवासिलात खाते जे वफ़ाक़ी वज़ीर समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई त पेंशन जी वाधू रक़म ॾिनी वञे। पीटीसीएल सेल परचेज़ एग्रीमेंट ते अमल करे ॿिया जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में इस्लामाबाद में एहतजाज कयो वेंदो। ठुल तालके जे गढ़ी हसन थाणे जी हद ॻोठ गुलशेर कुंडरानी में 3 महीना अॻु बदफैली बाद क़त्ल कयल मासूम नीगर मुज़फ़र सुमरो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां एहतजाज जारी रखियो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि सरवाण सिंधी, ग़ुलाम यासीन गोपांग, असकर लाशारी, मोहम्मद बख्श ब्रोही, ज़फ़र सिंधी, मक़तूल जी अमड़ प्यारी ख़ातून ऐं ॿियनि जी अॻवानी में पाक किताब ऐं मक़तूल जा फ़ोटो खणी प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि मदरसे जे ख़ुताबी मुज़फ़र सुमरो सां ज़बरदस्ती ज़ना बाद खेसि क़त्ल कयो। पुलिस रिश्वत एवज़ कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। नोटिस वठी मक़तूल नीगर जे खून सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस थाणे नवकोट जी हद में ॻोठ बुढो ख़ान चांडियो जे रहवासी पाण खे फाहो ॾेई आपघात करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर मूजिबि नौजवान ताराचंद कोल्ही घरेलू रंजिश सबबि मामूली ॻाल्हि तां काविड़जी पंहिंजी ॻिचीअ में फांसीअ जो फंदो विझी ख़ुदकुशी करे छॾी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे इब्तिदाई रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे। रोहिड़ी वेझो झांगड़ो थाणे जी हद में नेशनल हाईवे ते कंडी फार्म भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर जो मुसाफ़िर वेन खे आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्शर मूजिबि मुसाफ़िर हादसे में वेन जो ड्राइवर मोहम्मद इब्राहिम महर, मोहम्मद हयात निंदवाणी, नारायण दास, अब्दुल हफ़ीज़ महर ऐं कामरान अली समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वेन रोहिड़ी खां रहीम यार ख़ान तरफ़ वञी रही हुई त हादसो पेश आयो। इतला मिलण ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे पुलिस मोबाइल में खणाए तालक अस्पताल रोहिड़ी पहुचायो। दौलतपुर सिफन में उमंग वेलफेयर एसोसिएशन पारां हिक ॾींहं जी डोड़ जो मुक़ाबलो करायो वियो, जंहिंमें 50 खां वधीक नौजवाननि हिस्सो वरितो, जंहिंमें मोहम्मद अली मल्हा पहिरीं पोज़ीशन हासिल कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम अब्बास अब्बासी मूजिबि दौलतपुर जे नौजवाननि में सेहतमंद सरगर्मियुनि खे हथी वठाइण लाइ उमंग वेलफेयर एसोसिएशन पारां हिक ॾींहं वारी डोड़ जो मुक़ाबलो करायो वियो, जंहिंमें 50 खां वधीक नौजवाननि हिस्सो वरितो। रेस जो आगाज़ नंढड़े ॻोठ छर जे पुल तां कयो वियो। रैली ग्रिड स्टेशन रोड तां गुज़रंदे अॻूणे एमपीए डॉक्टर बहादुर ख़ान डाहिरी जे बंगले ते पहुती, जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर दौलतपुर पारां एम्बुलेंस जी सहूलियत पिणु फ़राहम कई वई। नौजवान मोहम्मद अली 16 मिंटनि में 2.5 किलोमीटर जो फ़ासिलो पूरो करे पहिरीं पोज़ीशन हासिल कई, जॾहिं त नवाब उनड़ ॿी ऐं कादिर जट 3 पोज़ीशन माणी। उन मौक़े ते खुरम हयात ख़ानज़ादा, आमिर सिद्दीक़ ख़ानज़ादा, स्कूल टीचर सैयद अहमद अली शाह ऐं ॿियनि पोज़ीशन खणंदड़ नौजवाननि खे इनाम ॾिना। दाऊ जहानपुर में खोसा बिरादरी पारां पुलिस जी मुसलसल ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मेन रोड ते टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी मूजिबि ॻोठाणनि माशूक खोसो, फ़तेह मोहम्मद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। ॻोठाणनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु एसएचओ ताजुद्देरो अकबर मलिक संदन नौजवान नादिर खोसो खे गिरफ़्तार करे गुम कयो आहे। खेसि ज़ाहिर करे इंसाफ़ कयो वञे।
हाल में मजलिस वहदतुल मुस्लिमीन ज़िले मटियारी शोरा जो इजलास थियो, जंहिंमें सिंध सूबे जे सदर मजलिस सैयद बाकर ज़ैदी, मरकज़ी अॻवान मुख़्तियार इमामी, अलामा दोस्त अली सईदी ऐं ॿियनि शिरकत कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर आसिफ खमार मूजिबि इजलास में तालका मटियारी, सईदाबाद ऐं हाल जे 36 यूनिटनि मां 30 यूनिटनि जे उहिदेदारनि शिरकत बि कई। उन मौक़े ते अक्सरियत राय सां 3 सालनि लाइ सैयद अब्बास अली शाह खे सदर मुक़ररु कयो वियो। गड़ी हसन भट सां ॻोठाणनि मुख़्तियार काठुल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद कुनरानी मूजिबि ॻोठ ज़ाहिद ख़ान कटोहर जे रहवासियुनि मोरज़ादो कटोहर, रहीम बख्श, मीर हसन ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बरसातुनि ऐं गड़ी हसन शाह खे लॻल कट सबबि संदनि घर ऐं फसल मुकमल तबाह थिया। हिन वक़्त बि ज़मीनुनि में 2.5 खां 3 फुट पाणी बीठल आहे। मलेरिया सबबि 3 ॿार फोत थिया आहिनि। हुननि जो चवणु हो त संदनि ॻोठ समेत सॼे देह गड़ी रहीमदाद खे मुख़्तियार काठुल मुकमल तौरु नज़रअंदाज करे छॾियो आहे। नोटिस वठी खेनि राशन, टेंट ऐं ॿियो सामान ॾिनो वञे। पंजाब में अगवा थियल मल्ह पहलवाननि जी बाज़ियाबी लाइ मल्ह एसोसिएशन सखर डिवीज़न पारां राणीपुर में एहतजाज कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शकील अहमद ॼामणो मूजिबि पंजाब में अगवा थियल मल्ह पहलवाननि मोहम्मद हाशिम पठान ऐं राहिल पठान जी बाज़ियाबी लाइ मल्ह एसोसिएशन सखर डिवीज़न जे अॻवाननि गुलाम अस्कर जागीरानी, अब्दुल जब्बार फुल, मंठार बुगटी, दीदार जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मल्ह पहलवाननि चयो त पंजाब मां 2 मल्ह पहलवान अगवा थी विया आहिनि, जिन खे पंजाब हुकूमत बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे। खेनि फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। मटियारी में आरो प्लांट ऑपरेटर्स पघारूं न मिलण ख़िलाफ़ पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिस साम्हूं धरणो हणी नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासखेली मूजिबि आरो प्लांट ऑपरेटर्स एसोसिएशन जे अॻवाननि 7 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ धरणो हणी ऑफिस जे गेट आॾो वेही रहिया। जावेद काका, मुआज़ भुट्टो, अल्ताफ़ अबड़ो, हबीबुल्ला ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खेनि फौरी तौरु पघारूं जारी कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। होॾां एक्सीन पब्लिक हेल्थ असलम ॾाहिरी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कंदे खेनि 1 हफ़्ते अंदरि रहियल पघारूं जारी करण जो यकीन ॾियारे एहतजाज ख़त्म करायो। ॾेहरकी में हिकु भोतार अक़लियती बिरादरी खे क़ब्रिस्तान में मयत दफ़नाइण खां रोके छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर रतनलाल मूजिबि फोती सुधीर ओड जी मयत खणी ईंदड़नि जो चवणु आहे त हू मयत खणी विया त क़ब्रिस्तान में मयत दफ़नाइण न ॾिनी वई। हुननि चयो त सभिनी वॾेरनि खे मिंथू कंदा रहियासीं त असां लाश काॾे कयूं, पर हुननि जी कंहिं बि दाह न ॿुधी। हरीश कुमार ओड चयो त फोती सुधीर जो केरु बि वारिस नाहे। हाणे मोहल्ले वासियुनि चंदो कयो आहे लाश ख़ैरपुर खणी वेंदासीं। ही ज़ुल्म आहे, असां खां वोट त वरिता वञनि था, पर जॾहिं को अज़ीज़ फोत थिए थो त लाश दफ़नाइण नथो ॾिनो वञे। वगड़ में सुजाग नौजवान इतिहाद पारां बरसात जो नेकाल न कराइण ते DC कंबर शेदात कोट ऐं AC वारह ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़फ़र अली मुग़ैरी मूजिबि मुमताज़ वगड़, कामरेड ग़ुलाम हुसैन मुग़ैरी, लाला पंवहर, कामरान पंवहर ऐं ॿियनि जी अॻवानी में सरकारी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हुननि चयो त DC कंबर शेदात कोट ऐं AC वारह हिन महल ताईं ज़मीनुनि मां पाणी नेकाल न कराए सघिया आहिनि, जंहिं सबबि कणक जी पोखाई मुतासिर थी रही आहे। नोटिस वठी जल्द पाणी नेकाल करायो वञे। जैकमाबाद में अॻूणे सेनेट चेयरमैन ऐं अॻूणे निगरान वज़ीर आज़म मोहम्मद मियां सूमरे जी भेण मलिहा सूमरो, गुलहसन सूमरो, मीर साबिर ख़ान खोसो, अब्दुल समी सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में अल मोहम्मद हाउस खां पाकिस्तान ज़िंदाबाद रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम ब्रोही मूजिबि रैली में कारुनि ऐं मोटरसाइकिलुनि ते सवार हज़ारे शहरी शरीक थिया। रैली में शरीक माण्हू पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणंदा शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदा DC चौक ते पहुता। उन मौक़े ते हुननि ख़िताब कंदे चयो त कुझु मुल्क दुश्मन अनासरनि पाक फ़ौज ख़िलाफ़ सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते प्रोपेगंडा करे ग़लति अफ़वाहूं फैलाए रहिया आहिनि, पर उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तानी पाक फ़ौज असांजो शान ऐं मान आहे।